अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फिल्म टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां निताब। तफ़सीली ख़बरुनि खां पहिरीं हिक नज़र हेडलाइंस ते। हिन हेडलाइन न्यूज़ लाइ असां सां ताउन कयो आहे ख़ासि नुक़सान जो एक्सपर्ट थियणो आहे त ट्राई कयो नेस्ले एवरीडे। वज़ीर आज़म या नवाज़ शरीफ़ मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ आलमनि खां मदद घुरी वरिती। संदसि चवणु आहे त दहशतगर्दी जे मसइले जो हल रुॻो आलमनि वटि आहे। बिगोड़ी अंसरनि जो दीन ऐं मज़हब सां को तालुक़ नाहे। हू दहशतगर्दनि जी ॻोल्हा कनि पिया। एकड़ बेकड़ वाक़िअनि में मुलविस दहशतगर्दनि खे अंजाम ते पहुचायो वेंदो। बड़ी देर कर दी मेहरबान आते आते मुखालिफ धुर जे बाद सैयद खुर्शीद शाह जो वज़ीर आज़म जे ठटे वारे दौरे ऐं ऐलाननि ते तबसरो। संदसि चवणु आहे त नवाज़ शरीफ़ खे 4 सालनि ताईं सिंध यादि न आहे। हाणे आई अथसि त ऐलान पूरा बि थियण घुर्जनि। जॾहिं 51% आबादी महफ़ूज़ न हुजे त उन खां वॾी हुकूमत जी नाकामी कहिड़ी हूंदी। सिंध समेत सॼे मुल्क में फसादनि ख़िलाफ़ ऑपरेशन रद्दुल फसाद जारी। बिन कासिम मां 25 परडेन समेत 50 जणा गिरफ़्तार। रावलपिंडी ऐं इस्लाम कोट मां गैर क़ानूनी तौर तरसियल 38 जणा सोघा। रावलपिंडी ऐं इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि सर्च ऑपरेशन। केतिराई शकी जवाबदार गिरफ़्तार। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा तरफ़ां स्पेशल सिक्योरिटी डिवीजन सेट क्वार्टर जो दौरो। संदसि चवणु आहे त पाक प्रोजेक्ट सादी राहदारी जी सिक्योरिटी लाइ तयारु आहे। हू सीपे ख़िलाफ़ दुश्मन जी साज़िशुनि खां मुकमल तौर आगाह आहिनि। हुकूमत फ़ौजी अदालतुनि जो दायरो वधाइण जो फ़ैसिलो करे छॾियो। JUI जे ख़दशनि बावजूद मज़हबी दहशतगर्दी जो लफ़्ज़ नए आर्मी तरमीमी एक्ट में शामिल। अदलिया सरकारी मुलाज़िमनि ऐं शहरनि ते हमले जा केस बि फ़ौजी अदालतुनि में हलंदा। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ फ़ौजी अदालतुनि जे मुदे में वाद जी हिमायत करे छॾी। संदसि चवणु आहे त ज़रूरत पवण ते फ़ौजी अदालतूं ठाहियूं वेंदियूं आहिनि। मुदे में वाद जो मतिलबु त मुल्क जो मौजूदा निज़ाम तबाह थी चुको आहे। आर्मी चीफ सां PSL जी फातह टीम पेशावर ज़ुल्मी जी मुलाक़ात। जनरल कमर जावेद बाजवा पारां टीम खे कामयाबी ते वाधायो। संदसि चवणु आहे त पाकिस्तान रांदियुनि लाइ पुरअमन ऐं अमन सां प्यार कंदड़नि जो मुल्क आहे। हाल मां गिरफ़्तार थियल अॻूणे एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर मुश्ताक अहमद शेख जी निशानदेही ते सर्च ऑपरेशन। संदसि बंगले शादी हाल ऐं फार्म हाउस जी जड़ती। 9 गाॾियूं, 3 किलो सोन, 1 करोड़ 70 लख रुपया रोक रक़म, 37,000 सऊदी रियाल, प्राइस बॉन्ड ऐं ॿियो क़ीमती सामान हथ। नेब साहिब अदालत मां संदसि 14 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड हासिल करे वरितो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो आहे त कराची जे मेयर 100 ॾींहनि मां 1 ॾींहुं कमु कयो, बाक़ी 99 ॾींहं अख़्तियारनि जो विरोध कयो। KMC खे महवार 50 करोड़ रुपया ग्रांट ॾिनी वञे थी। सफ़ाई मुहिम में नाकामी जी ज़िम्मेवार सिंध सरकार नाहे। सेनेट जे चेयरमैन मियां रज़ा रब्बानी जो आहे त मज़बूत वफ़ाक़ मज़बूत सूबनि जो ज़ामिन नथो थी सघे, पर मज़बूत ऐं बाख़्तियार सूबा ई मज़बूत वफ़ाक़ जा ज़ामिन आहिनि। एतवाज़ हुसन जो चवणु आहे त वफ़ाक़ लाइ सभ खां वॾो ख़तरो दहशतगर्दी आहे। इदारनि खे आइन ऐं क़ानून मूजिबि कमु करण जो पाबंद बणायो वञे। मुतहदा अक़वाम सलीम शहजाद दहशतगर्दनि जो इलाज करण वारे केस में ज़मानत ते आज़ाद। अनीस काइम ख़ानी मदद कई। कराची जी सियासत में अहम किरदार अदा कंदे जल्द पंहिंजी हिकमत अमली जो ऐलान कंदुसि सलीम शहजाद। मीरपुर ख़ास में खुलियल गटर में किरण सबबि वधीक हिक नींगरी फौत। संदसि घर में कोहराम, वालदेन खे बेहोशी जा दौरा। सिंध में कणक जो नओं फसल तयार। सरकारी ख़रीदारी 15 मार्च खां शुरू थींदी। खुराक खाते अञा ताईं ख़रीदारी मर्कज़ क़ाइम न कया। बारदानो अणलद। डोकरी वेझो मोबर शाह पतड़ वटि दरिया में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वेलनि मां वधीक हिक ॼणे जो महीने खां पोइ लाश शत अची वियो। दिलबर मल्हार तौर संदसि सुञाणप मरण पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले।
मीरपुर माथेले में जेरे जे मर्ज़ में मुब्तला पोरियत इंतजामी बेध्यानी सबब हयाती विञाए वेठो। सिंध टीवी न्यूज़ ते रिपोर्ट नशर थियण बाद वज़ीर आज़म नवाज़ शरीफ जे नोटिस वठण बावजूद संदसि इलाज न थी सघियो। लॉलीवुड जी मशहूर अदाकारा वीना पंहिंजे मुड़िस असद खटक खां रस्ता अलॻि करे छॾिया। संदसि खुला लाइ दरख़्वास्त मंज़ूर। असद खटक अदाकारा खां माफ़ी वठी छॾी। केस मामला बहितर करण जी उमेद।